ऐं हाणे तव्हांखे वठी हलंदासीं राणीपुर तरफ़, जिते गिम्स डायरेक्टर ॾाक्टर रहीम भट्टी मीडिया सां ॻाल्हि ॿोल करे रहियो आहे। हिकिड़ी आहे हेल्थ जेका आहे एनवायरमेंट सां बि कंसर्न आहे। तंहिंखां पोइ हाणे अॼु ॿारनि जे लाइ इंक्यूबेटर असां आहिनि जेके शुरू थी विया आहिनि। अल्ट्रासाउंड न हो त अल्ट्रासाउंड वारी उहा अची वियो डॉक्टराणी बि डेंटल एक्सरे नो आहे। एमरजेंसी ही फर्स्ट क्लास ठही वई आहे, रोड साइड ते आहे। बाक़ी हिते मसइलो आहे डॉक्टरनि जो, डॉक्टर घटि आहिनि। डॉक्टरनि जो बि असां इनशाला कंदासूं। जीअं हाणे हौज़ा वारा असांजे डॉक्टर अचनि था, उनजूं ड्यूटियूं हिते हलंदासूं। ऐं एम्बुलेंस सर्विस ऑलरेडी हिते आहे। जे न हूंदी त असांजी उहा अथव डबल 1 उनखे तव्हां कॉल कंदो, इमीडिएट उहा अची वेंदी, पेशेंट तो खणी वेंदी असां ॾे। ऐं जीअं त असांजी 5-6 किलोमीटर अस्पताल परे आहे असांजी वॾी गिम्स जी, त जल्दी उते पेशेंट, उते सब इंस्पेक्टर माण्हू आहिनि। हा, को मसइलो न आहे। त इहे रैपिड रिस्पॉन्स ठही वियो, इमरजेंसी ठही वई। ऐं तव्हांजा गाइनी में अल्ट्रासाउंड अचियो, ॾाढो डिफिकल्टी, ॿारु ख़बर कीअं पियो ॾिसे। तंहिंखां पोइ ॿारु नंढो ॼमे थो, जेकॾहिं उनखे इंक्यूबेटर थो त इंक्यूबेटर तव्हांजे लाइ 2 अची विया। तो जेका पहिरीं हुई तव्हां ॾिसो था तव्हांजे साम्हूं आहे, जिते बीठा आहियूं ॿियो बजेट जो त अॼुकल्ह महांगाई केतिरी थी आहे। जेका असांखे रुपए टेबलेट मिलंदी उहा हाणे 30 रुपए थी मिले पई। त ज़ाहिर आहे बजेट पैसो त घुरिजे न। हाणे उहो पैसे लाइ ॾिसूं था कीअं कयूं, असां गवर्नमेंट खे बि रिक्वेस्ट कयूं था त 1 रुपए जे हिकु टेबलेट मिलंदी उहा 30 रुपए टेबलेट थी मिले। तव्हां ॿुधायो हर शइ 30 ते थी वई। जेका हाणे बजेट आहे या 30 ते थींदी, पोइ वरी माण्हुनि खे सहूलियत मिलंदियूं। सो असां गवर्नमेंट खे बि अप्रोच कयूं था। ऐं असां हितां जे जेके साईं वारा आहिनि, MNA MPs, उनखे बि रिक्वेस्ट था कयूं त हिन जी राणीपुर जी बजेट वधाइनि। जेसिताईं बजेट न वधंदी त ज़ाहिर आहे त माण्हुनि खे फैसिलिटी। हाणे ॿियो असां चऊं था त लैब का असांखे सुठी खोलियूं, तो लेबॉरेटरी जी इमरजेंसी में ऑक्सीजन आहे, इमरजेंसी ड्रग्स सभु अवेलेबल आहिनि, डॉक्टर्स अवेलेबल आहे 24 कलाक। असुल आहे डॉक्टर जी प्रेजेंस। ऐं मां कंफर्म कंदो डॉक्टर जी प्रेजेंस राति जो आहे, हूंदो आहे हमेशह। हाणे असां कोशिशि कयूं था त हीअ बंगला जेके आहिनि, हिकिड़ो बंगलो कंहिं ॿिए खे आहे उन ख़ाली करायूं त सॼो स्टाफ हिते ई हुजे। पोइ हिते अचणु सवलो थी वेंदो, 24 रहियो पियो हूंदो त इमीडिएट उहो स्टाफ हली वेंदो। असां कुझु स्टाफ सां शिफ्ट कंदासीं हेॾे राणीपुर में, त स्पेशलिस्ट जेके आहिनि उहे हिते हुजनि त राति ॾींहुं उनखे स्पेशलिस्ट मिली वञे। आर्थो जो आहे, इमरजेंसी रोड साइड ते आहे, आर्थो त असां हेॾे ट्रांसफर कयो आहे हिकिड़ो। अच्छा, कार्डियो सभु असांजे इमरजेंसी जेके बि हिते ई। हा, असांजी कंसल्ट हिकिड़ी असां कंसल्ट रखी आहे गायनोकोलॉजिस्ट, उहा हिते ईंदी हूंदी रोज़। उहा हूंदी कंसल्ट हिकिड़ी गायनी जी बि थी वेंदी असां वटि। ऐं आर्थो जो थी वेंदो। ऐं न्यूरो जो बि असां ॾिसूं था त जब फटाफट एक्सीडेंट ते घणा था थियनि। ऐं ट्रामा जो हिकिड़ो असां सेटअप हिते बि कयूं था, थियलु आहे। इनखे वधीक एक्सटेंड कंदासूं। एक्सरेज हिते ऑलरेडी आहिनि। त इनशाला तव्हांखे डॉक्टर्स जेके आहिनि न, मां जॾहिं मीरपुर माथे ते वियुसि त उतां जो मेडिकल सुप्रिटेंडेंट भॼी वियो, एडिशनल मेडिकल सुप्रिटेंडेंट हलियो, जेको DMS हो सभु ट्रांसफर कराए विया। उनखे ख़बर आहे त हाणे इहे आया आहिनि, असांजी ड्यूटी करणी पवंदी, कमु करिणो पवंदो। तव्हां जेके कमु न करण वारा हूंदा, अनविलिंग वर्कर हूंदा, त उहे इहो ई चवंदा त असां कंहिं ॿिए कुंड ते वञी वेही रहूं जो के ॾिसे कोन। पोइ इनशाला असां, इहा सुठी ॻाल्हि आहे त असां पंहिंजो पाण हलिया विया, सुठी ॻाल्हि आहे। असां उनखे तकलीफ़ कोन ॾिनी, चवंदे की असां पंहिंजा खणींदासीं। ॾिसो नी, मां ॿुधायोसि जे हाणे एक्सीडेंट इमरजेंसी आहे, उहो सेट हुजणु घुरिजे। आहे रोड साइड आहे त MCH सेंटर सुठो हुजणु घुरिजे। छा लाइ राति जो ख़बर कोन थी पए त लेबर कॾहिं माई खे थियनि था त ॿार कीअं, त उहो उन में राति ॾींहं जी सर्विस हुजे। ऐं तंहिंखां पोइ उहो गाइनी कंसल्ट आहे। ऐं अल्ट्रासाउंड जो बि आहे, सोनोलॉजिस्ट बि आहे। ऐं असां हिनखे बि चयो, न्यूट्रिशन वारनि खे, उहे बि अची विया आहिनि हिते। तव्हां हिनखे बि चयो तव्हां हुते उनखे ठाहिणो अथव त उहे जेको ॿार जी जेका आहे खाध खुराक सुठी थिए, त उनखे ॾियनि। उनखे इहो फ़ाइदो पवंदो त जेको ॿारु अचे थो कल्ह, न जेको ॼमे थो उनखे 2000 ऐं 2500 उहे बि ॾींदा। इहा फैसिलिटी त हिनखे असां हिते ई अरेंज करी। त रुपए जी टेबलेट हाणे 3 रुपया थी वई आहे। बजेट उहा साॻी आहे। हा, न पोइ दवाऊं त मिलनि थियूं, इहे दवाऊं ईअं न आहे त नथियूं मिलनि। पर तव्हां अॻे तव्हां ॾिठो हूंदो त कुझु कम्यूनिटी बि बर्दाश्त करे। जेकॾहिं 10 रुपए जी दवा हुनखे थी मिले त 2 रुपए जी दवा पंहिंजी बि वठनि, छो त 100% हाणे गवर्नमेंट प्रोवाइड। ॿाहिरि तव्हां ॾिसंदो त इंश्योरेंस आहिनि, यानी गवर्नमेंट इंश्योरेंस आहिनि। इंश्योरेंस वारियूं जेके आहिनि उहे त उन इलाजु कराईंदा आहिनि। त हिते जेकॾहिं को उहे पब्लिक पंहिंजी इंश्योरेंस कराईंदी आहे, हेल्थ इंश्योरेंस, पोइ 5 रुपया ॾेई
पोइ जेको ईंदो हुनखे फ्री इलाज मिले थो। हिते कंहिं इंश्योरेंस सिस्टम जो कंसेप्ट ई कोन्हे ऐं सिंध गवर्नमेंट इन सोचे पई त इंश्योरेंस हिते थी वञे, इंश्योरेंस कार्ड इशू थियनि। पोइ मां के में थी, पंजाब में थी, सिंध रहियल आहे, सिंध में थी वेंदी पोइ त 100% जॉब मिली वेंदी।